शादात मां खे ख़बर शेयर करे रहिया आहियूं त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी शादात कैंपस में शाह अब्दुल लतीफ़ एजुकेशनल सोसाइटी पारां मादरी ॿोलीअ जे आलमी ॾींहं जे मौक़े ते उनवान मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं ऐं असांजो पंहिंजी ॿोलीअ सां वर्ताउ ते लेक्चर प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंजी सदारत शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी एजुकेशनल सोसाइटीअ जे सदर अब्दुल्ला सिंधी कई। हुन चयो त कारपोरेशन दुनिया में केतिरियुनि ई ॿोलियूं ख़तरे हेठि आहिनि, तंहिंजे करे वधि खां वधि पंहिंजी ॿोलीअ जी हिफ़ाज़त करणु सरकार समेत हर सिंधी माण्हूअ जो फ़र्ज़ु आहे ऐं असांखे हिन टेक्नोलॉजीअ जे दौर में सोशल मीडिया जी हर प्लेटफॉर्म ते पंहिंजी ॿोलीअ में लिखणु ऐं तजज़िया करणु घुरिजनि। सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण जी घुर पिण कई। प्रोग्राम खे मज़हर बिरोही अयूब दायो, नवीद अहमद ख़ासकेली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त का बि क़ौम या का बि ॿोली कंहिंखां बि वधीक या घटि नाहे हूंदी, बल्कि हर क़ौम पंहिंजे लाइ उत्तम हैसियत रखंदड़ आहे।